जी नाज़रीन, हिन वक़्तु असां तालके सकण जे यूनियन काउंसिल खॾर में मौजूदु आहियूं। तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसंदो त ही समुंड जो ॾेख ॾेई रहियो आहे। ही पाणी जीअं ई जेको सेकेंड स्पेल यानी ॿियो स्पेल 23 अगस्त खां पोइ पियो त ही सॼो एरियो जेको आहे सो मुकमिल तौर ते ही बरसाती पाणी न आहे, पर असां जिथे किथे विया आहियूं त जेके मुंड ते बाअसर आबादगार आहिनि उन पंहिंजा केलनि जा फसल बचाए ग़रीबनि ऐं मिसकीननि खे ॿोड़ियो आहे, पर उन्हनि जे बावजूद बि 15 ॾींहं थी विया आहिनि। असां जंहिं बि इलाइक़े में विया आहियूं त केरु साथ सभा ही PDM जा जेके गुदाम ठहियल आहिनि, हाणे ही PDM जी जेकी रिथाबंदी आहे ही ख़ुदि जेके गुदाम पाणी जे हेठि अची विया आहिनि, यानी ही हेठां इलाइक़े ते ठाहे विया आहिनि त जेकॾहिं को डिज़ास्टर अचे त ही PDM जा उन गुदाम मां सामान कीअं कढी सघंदा। ही सामान ई उन्हनि जो ख़राबु थी सघंदो। त हुकूमत जी नाअहली हिते साबित थिए थी त जिथे बि तइलीमी इदारा ठाहिया अथनि या ॿिया जेके गुदाम ठाहिया अथनि उहे या त कलर जूं ज़मीनूं आहिनि या त मनपसंदि ज़मीनूं भुॻड़नि मुठनि ते ख़रीद करे उहे जेके आहिनि से करोड़ रुपया ज़ाया कया। हितां ॻोठाणा ही ॾिसो तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ईंदो त ही ॻोठाणा वीचारा ही के मेलनि ताईं पाणी झागे अचंदा, हिन सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं त ही जेके माण्हू आहिनि हिननि जी का मालिकी बि थी आहे या न थी आहे, त उन हवाले सां हिननि ॻोठाणनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो त ही क़यामत सुगरा जा मंज़र, बर्बादी ऐं तबाही जा मंज़र आहिनि। हितां जा ॻोठ हिन धरतीअ तां मिटिजी विया आहिनि। सिन TV ऐं JWC जे तावन सां असां कोशिशि कई आहे त असां उन्हनि पसमानदा इलाइक़नि में वञूं, ॿारहाड़ी जे इलाइक़नि में वञूं जेके ॿारहाड़ी जा माण्हू तबाह आहिनि। ही जेतिरा ॻोठाणा आहिनि जेको पाणी झागे अचनि था, हिन जे घरनि में ही कैमरामैन मुंहिंजो ॾेखारींदो त हिन पासे ई घर आहिनि, इन में बि 7 खां 8 फुट पाणी जेके आहिनि से बीठल आहिनि। अब तव्हां ॾियो हलवाल, तव्हांजी का मालिकी वालिकी थी आहे? सर फिलहाल त अञा त कुझु कोन थियो आहे। अच्छा, हा कुझु कोन थियो आहे, बसि ॾिसी पियो जीअं पाणी में वेठा केरु असां वटि आहे कोन। अच्छा, को तंबू को राशन को छा? सर कुझु बि कोन्हे, आसरो अलाह जो, न को तंबू आहे न को राशन आहे, कुझु बि कोन्हे सर। अच्छा, वोट कोन ॾींदा आहियो तव्हां? सर वोट त ॾींदा, हाणे वोट वारा ज़ाहिर ई कोन्हे, ख़बर न हले केॾा गुम थी आहे, ज़ाहिर ई कोन्हे। वोट थींदा आहिनि ओॾी महिल ईंदा आहिनि तव्हां ॾे? बाबा ओॾी महिल ईंदा आहिनि। तव्हां ॾियो हलवाल, ही तव्हां कीअं था रहो? को आयो अथव तव्हांजी सार संभाल लाइण? साईं कोई केरु कोन आयो अॼु ताईं। अच्छा, वोट वारा अचनि त उन टाइम असांखे साईं साईं करनि था, उहा ईअं जे ज़ाहिर बि न आहिनि टाइम ते। ॾिसो असां पोइ तव्हांजा घर बि ॿुॾी विया आहिनि, फसल बि ॿुॾी विया आहिनि, जानवर बि मरी विया आहिनि, त पोइ हेतिरियूं मायूं तव्हां खाद खुराक कीअं था कयो? साईं छा कयूं, अलाह ते आसरे वेठा आहियूं। हेॾा 3-4 किलोमीटर पाणी अॻिते बि घणो आहे अॻिते। अच्छा, चवां थी तव्हांखे ॾेखारे सघो थो पाणी घणो अॻिते आहे। ही ॿिया ॻोठाणा मौजूदु आहिनि। चाचा, छा सूरत हाल आहे? के मालिकी कई आहे तव्हांजी? न साईं असां वटि केरु कोन आयो आहे। अच्छा, हा का शइ ग़रीब भला इंसान आहे छा? इंसान आहे, पर उहे बि सोचनि वोट वठण लाइ त भॼंदा पिया अचनि। हा, हेॾे पाणी हुजे त बि वोट वठण लाइ अचनि। हींअर साईं असां वटि केरु कोन आयो, न तंबू आहे, न राशन आहे, न ॿियो न टियों का शइ कोन्हे। ही चवनि था त मीडिया वारा कूड़ था हणनि, असां राशन बि ॾिना आहिनि, तंबू बि ॾिना आहिनि। केरु थो चए? क्वार्टर में साम्हूं वेठा आहियूं, सरकारी गोदाम में वेठा आहियूं, केॾो पाणी तव्हां पाण ॾिसो था। ॿार वीचारा बीमार थींदा हूंदा, बुखूं हूंदा, तव्हां कीअं था रद बचा कयो? या अटो बटो अथव उहो त ॿुॾी विया हूंदा न? बुढी आहिनि सभु, पोइ अलाह मालिका निकिरूं था ॿाहिरि, पट सट कयो, पंहिंजो पेट गुज़रान कयूं था। ॿियो कंहिंखे चओ? हेॾे पाणी में ॿार बचो आहे, जेको बि आहे कुलनि ते खणी वञूं त डॉक्टर वटि पहुचायूं था। कुदरती आफ़त आहे हिते असां वटि। कुदरती आफ़त में वॾेरो को ॿुॾो आहे? भला मूंखे ॿुधाए हिकिड़े वॾेरो न ईअं न आहे, हिते जेके हिन एरिया में आहिनि त तक़रीबन 7 फुट ताईं पाणी आहे। टोटल घरनि में साम्हूं जो घर अथव ॻोठ हाजी रिजान बिरोई, हिन पासे ॻोठ हाजी हारून बिरोई, परते सलेमान लीखी ऐं ईअं भुटनि जा ॻोठ आहिनि, ऐं जमाली बिरादरी जा अॻिते शाहनवाज़ जमाली ऐं ॻोठ मोहम्मद ख़ान जमाली, गुलाब जमाली, सभई माण्हू दरबदर आहिनि। कुझु सिमनाले जे मथां हींअर तव्हां टेंट ॾिठा तक़रीबन 200 खनि टेंट हुते लॻल आहिनि, हिते साम्हूं बि लॻल आहिनि। PDM जा गुदाम आहिनि। कुझु फैमिलियूं असां इन में एडजस्ट कयो आहे, पर पाणी में अचणु वञनि था मुश्किल सां। हिनखे खाद खुराक बि न मिली आहे, तव्हांजे साम्हूं था ॻाल्हायूं। बिल्कुलु बिल्कुलु सर, खाद खुराक हिननि खे न मिली आहे या तकलीफ़ आहे हिननि खे, को सपोर्ट आहे ई कोन। असां हिते चेयरमैन साहब सां या जेके असांजा आहिनि लोकल नुमाइंदा उन्हनि सां ॻाल्हायूं था, उहे दोस्त असांखे चवंदा भई असांखे मिले ई कुझु कोन थो, असां छा कयूं? आफ़त में असां बि परेशान आहियूं, असां कुझु नथा करे सघूं। DC चवे थो त मां ही 8-10 करोड़ जो राशन तक़सीम कयो आहे, तंबू तक़सीम कयो। DC साहब हिन पॉइंट ते आयो ई न आहे, हुनखे ख़बर ई कोन्हे हिते छा पोज़ीशन आहे। सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ जायुनि ते इहा फुटेज हलिया आहिनि। ही तव्हां ही जेके दोस्त आहिनि हितां जा मक़ामी माण्हू आहिनि, ही तव्हां चवनि था त असांखे हिकिड़ो किलो अटे जो बि न मिलियो आहे, हिकिड़ो तंबू बि न मिलियो आहे। ही PDM जा ही ॾिसो ॿार ही पाणीअ मां झागे अचनि था, ही रिस्क खणी अचनि। तव्हां ॾिसंदो त हू हथरादूं हिननि जेके आहिनि से पंहिंजा वीचारनि पुलियूं ठाहियूं आहिनि। इहे जदीद पुलियूं आहिनि, हेॾे अमेरिका बि न ठाहे सघंदी जहिड़ी हिननि ठाहियूं आहे। पर हितां जा जेके चूंडियल निमाइंदा आहिनि, जेके दावा कंदा आहिनि त असां हर ॾुख सुख में ग़रीबनि सां गॾु आहियूं,
पर उहे चूंडियल नुमाइंदा काॾे आहिनि। असां जेकॾहिं हिते पहुची सघूं था इलाइक़नि में, असां वटि न गाॾियूं आहिनि न वसीला आहिनि, त चूंडियल नुमाइंदनि जी ज़िमेवारी आहे, डिप्टी कमिश्नर जी ज़िमेवारी आहे। डिप्टी कमिश्नर जेके पाण रेवेन्यू खाते जे विरहाइणो जो सामान उहे मनपसंदि हिकिड़ी पार्टी जे माण्हू खे ॾेई छॾियो आहे, त इहा सूरत हाल आहे यूनियन काउंसिल खॾर जी। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां नवाब शाह जी जेकी जुनैद कॉलोनी आहे उन जे ॿाहिरां मौजूदु आहियूं। तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसंदो त हीअ बरसाति बीठे खे बि 20 ॾींहं गुज़री विया आहिनि, छाकाणि त हिते ग़रीब ऐं मिसकीन पुरत माण्हू रहनि था। त हिन जे पाणी जे निकाल करण जे हवाले सां इंतिज़ामिया तोड़ी चूंडियल नुमाइंदा का बि जेकी असां नथा कनि। ही जेके माण्हू आहिनि, ही वीचारा ही त लॾ पलाण करे विया आहिनि ऐं हिन जा ही घर जेके आहिनि मुकमिल तौर ते पाणी हेठि जीअं तव्हां ॾिसंदो त हुन जूं छितियुनि ताईं पाणी आहे। 8 खां 7 फुट पाणी मौजूदु आहे। हिते हितां जा शहरी मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं त ही वीचारा छा ही पाणी निकाल छो नथो थिए? साईं हिते अचनि ई कोन था वॾेरा, केरु पुछण वारो कोन्हे। 20-22 ॾींहं थिया आहिनि जीअं मींहं शुरू थिया आहिनि, हिते गैस बंदि थी वई आहे, लाइट बंदि थी वई आहे, केरु पुछण वारो कोन्हे। ग़रीब हेतिरा घर नी काॾे विया आहिनि? इहे साईं सभु लॾे आहिनि वीचारा, को परदेसी को काॾे वियो, घर हुननि जा ड्रही विया आहिनि, हर शइ हुनजी ख़तम थी। 22 ॾींहं थिया आहिनि, बरसाति बीह वई आहे, ॿियनि इलाइक़नि मां पाणी निकिरी वियो आहे, वॾेरनि जे बंगलनि मां निकिरी वियो, हितां ग़रीबनि जे कालू मां छो नथो निकिरे? साईं त कोन निकिरंदो, छो त वॾेरा हिते को रहे कोन थो, इन करे हिते केरु पुछण वारो केरु कोन्हे को। वोटनि लाइ ईंदा न भला, वोटनि लाइ बसि वोटनि जे लाइ मिंथू कंदा आहिनि, बाक़ी ईंदा कुझु कोन्हनि के, पंहिंजी लालच अथनि। हिते लाइट कान्हे, गैस कान्हे, का शइ कान्हे, कंहिं क़िस्म जी सहूलियत न आहे। असां हिते ईंदा न बिल्कुलु हिते असांखे तक़रीबन जीअं बरसातूं शुरू थिया आहिनि, मुसलसल असां एहतजाजूं कयोसीं, रोड ब्लॉक कयासीं, इंतिज़ामिया आया पे, काउंसलर आया, सिर्फ़ु असांजो एहतजाज ख़तमु करायूं। पाणी मथां खां अञा बि अचे, पाणी हाणे त रंग ई तब्दील करे वियो आहे, हिन मां त ज़हरीलो पाणी थी वियो आहे। हिन में हींअर ज़हरीलो पाणी आहे, हींअर असांजा जॻहूं किरनि था पिया, जॻहूं किरनि था पिया। इंतिज़ामिया खे असां मुसलसल हिते एहतजाज कयूं था, असां ते पुलिस अची ज़बरदस्ती कयो, एहतजाज टोड़े असांखे पाण रोड ते वेठा आहियूं। अच्छा, ही भला पाणी छो नथा कढनि? बसि हुकूमत हितां बंदि ॾिनो, छा कयूं असीं गरीब माण्हू रोड ते सॼो ॾींहुं वेठा आहियूं, का शइ कोन थो मिले, कुझु राशन बि कोन था ॾियनि, का पुछा बि नथा कनि। न केरु पुछा कोन थो, पाणी बि कोन था निकाल। सर वॾेरा आहिनि हिते, हर को पंहिंजो बसि हर को पंहिंजो पेट थो भरे, के मिसकिन जो केरी कोन अथव हिते। ही हिते साल भली पाणी बीठो हुजे न, ही पाणी निकिरंदो ई कोन। साईं धणी साईं किराए कोन, मालिकी कोन्हे, वोट वठियो बसि, हर को पंहिंजे घर आराम कयो, ॾिसंदा की ॿुधंदा। साईं तव्हां मुंहिंजो घर ॾिसो न, तव्हां मुंहिंजो घर साम्हूं पर अलम लॻो पियो आहे, इहो लॻो पियो हेॾो पाणी आहे। मां सॼो ॾींहुं पाणी सॼो मां पाण कमु थो कयां, वारी थो हणां, पर पाणी चली थो, छा कयूं, कहिड़े पासे वञूं? ही हिन पासे खुलणु कोन था ॾियनि, परते रजत वारा वेठा आहिनि हुते, बसि न केरु कोन्हे, बसि ग़रीब सभु मिसकिन। जी नाज़रीन, ही तव्हां जुनैद कॉलोनी जा जेके ही पोरियत आहिनि, ॾियारी ते कमु कंदड़, हिन रुपयो गॾु करे पंहिंजूं कचियूं पकियूं जॻहियूं ठहिरायूं, पर हिन हीअ लॻे थो त ही पाकिस्तान में कोई इलाइक़ो ई कोन्हे, को हिते केरु अचण लाइ तयारु न आहे। जॾहिं वोट थींदा आहिनि त हिकु न पर बार बार हिन ग़रीबनि ॾे ईंदा आहिनि, पर हाणे जी केरु हिननि चयो त न असांखे राशन खपे, न पर असांखे पाणी निकाल करे वञे त जीअं असां ॿीहर घर में आबाद थी। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां वरी नवाब शाह जी जेकी PPA जी लियारी ताज कॉलोनी जे पुठिएं पासे में मौजूदु आहियूं। तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसंदो त बरसाति बीठे खे 20 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हीअ जेकी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी लियारी आहे ऐं जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सिटी सदर आहे खान बहादुर भट्टी, उहो हिन इलाइक़े मां कामयाबु थियो आहे। हीअ ॾिसंदो त हीअ जेको ताज कॉलोनी जो पुठियो इलाइक़ो डिस्पोज़ल आहे, जेको मुंहिंजो तव्हांखे कैमरा में ॾेखारींदो। हिन खां पोइ काफ़ी गलनि ताईं जेको आहे सो रुॻी पाणी आहे, पाणी पंहिंजो रंग तब्दील कयो आहे, केॾी महिल पाणी जो रंग साओ थो थिए त केॾी महिल वरी येलो थो थिए। हिन पाणीअ में जेके आहिनि से बीमारियुनि जनम वरितो आहे। हिते जेके माण्हू वीचारा आहिनि उहे लॾ पलाण करे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञी वेठा आहिनि। हीअ मुकमिल तौर ते कॉलोनी जेकी आहे असां पाणीअ जे हेठि आहे ऐं हितां जा माण्हू बार बार एहतजाज करे बि थकिजी पिया आहिनि, पर उनजे बावजूदि हिन कॉलोनीअ ते हीअ जेकी कॉलोनी आहे ताज कॉलोनी या मॉडल टाउन हुजे या मुज़मिल टाउन हुजे या जेके ॿियूं कॉलोनियूं आहिनि, फ़क़ीर जी खुईअ वारो इलाइक़ो आहे, उहे मुकमिल तौर ते पाणी डजल। हीअ त पाणी तमामु घणो आहे, हिन पाणीअ में 1 इंच बि लाथ न आई आहे, बल्कि हिन पाणी में अञा ताईं इज़ाफ़ो थिए पियो, छाकाणि त गटर लाइनूं ओवरफ्लो थियूं कनि। हिन पाणीअ में नांग बलाऊं मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारियुनि जेके आहिनि से जनम वरितो आहे। पर हितां जा चूंडियल नुमाइंदा त पहिरें ॾींहं खां वठी गायब आहिनि। हितां जा MPAs, हितां जा MNA, हितां जा काउंसलर, हितां जा चेयरमैन जेके इलेक्शन जे दौर में त 40-40 ॾींहं वर्क कंदा आहिनि, 50-50 गाॾियुनि जे काफ़िले में घुमंदा आहिनि, माण्हुनि वटि हथ ॿधंदा आहिनि त असां तव्हांजे हर ॾुख
सुख में जेको आहे सो गॾु हूंदासीं, पर हिन ताज़नि बरसातुनि में ज़िले शहीद बेनज़ीर आबाद या नवाबशाह शहर जे माण्हुनि खे बेयारो मददगार छॾियो आहे। लखनि जे तइदाद में माण्हू जेके आहिनि से वीचारा पंहिंजा अझा छॾे दरपदर आहिनि, पर हितां जे इंतिज़ामिया डिप्टी कमिश्नर साहिबु ऐं उन जी जेकी ॿी टीम ते आहे को असरु नथो पए, छाकाणि त जेको डिप्टी कमिश्नर साहिबु आहे या जेकी इंतिज़ामिया उहा सिफ़ारिश ते भर्ती थियल हुनजो चवणु आहे त माण्हू ॿुॾनि मरनि, माण्हू तबाह थियनि, माण्हू भले बीमारियुनि में विघे मरनि, माण्हू तड़पी तड़पी मरनि, पर हुनजी का बि सार न आहे। हिननि इलाइक़नि जे पाणी निकालजे करण जे लाइ हुकूमत वटि कंहिं बि क़िस्म जी का बि जेको आहे सो मैकेनिज़म न आहे। माण्हू दरपदर आहिनि, सोशल मीडिया ते जेके मुख़्तलिफ़ माण्हू जे हवाले सां इंतिज़ामिया पंहिंजा हिकिड़ा पैदा कया आहिनि सोशल वर्क मीडिया ते, त उहे कूड़ियूं ख़बरूं हलाइनि था त शहरनि मां इलाइक़नि मां पाणी निकिरी वियो आहे, पर ही तव्हां कैमरा जे अख में ॾिसंदो त हीउ पाणी आहे। त इहा सूरत हाल आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां नवाबशाह जे मुज़म्मिल टाउन जे ॿाहिरां जेकी इहा कॉलोनी आहे उते मौजूदु आहियूं। अॼु असां कोशिशि कंदासीं त हिन भेरो टाइम में बरसाति खे 22-23 ॾींहं थी विया आहिनि, पर उनजे बावजूदि बि हीअ जेके कॉलोनियूं आहिनि जंहिंमें मुज़म्मिल टाउन आहे, फ़क़ीर जी खुई आहे, जुनेद कॉलोनी आहे, ताज कॉलोनी आहे, सुमेरा टाउन आहे, गुलशन आदम कॉलोनी आहे, हकानी टाउन आहे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके आहिनि उहे मुकमिल तौर ते पाणी हेठि अची विया आहिनि। तव्हांखे मुंहिंजो कैमरा में ॾेखारींदो त हिन पाणी जो रंग बि हाणे तब्दील थींदो पियो वञे। केॾी महिल इहो साओ थो थिए त केॾी महिल वरी इहो फिको रंग, त केॾी महिल वरी ख़तरनाक सूरत हाल इख़्तियार करे थो वञे। उन हवाले सां हितां जा जेके ॻोठाणा आहिनि या हितां जेके शहरी आहिनि ही हितां लॾ पलाण करे विया आहिनि। ही हितां मौजूदु अब छा सूरत हाल आहे भला साईं? ये पाणी असां जेको आहे त इलाज करे करे हिकु हिकु खे माना चई चई असां बेज़ार थी आहियूं। असांजी ॿुधे केर बि नथो, असां मजबूर थिया, ॿाहिरि वेठा आहियूं रोडनि ते, असांजी जॻहियूं किरी पियूं, सामान अंदरि माना सभु ज़ब्त थी विया आहिनि पाणी में। असांजी ॿुधे साईं केर बि कोन थो, मदद करण बि केर बि न आयो आहे साईं। न असांखे खाइण पीअण जो सामान मिलियो आहे अॼु ताईं, न असांखे माना का शइ। जी नाज़रीन, ही तव्हां ॾिसो, ही वीचारो हिकिड़ो शहरी आहे, ही वीचारा अहिड़े गंदे पाणी में असां हिते बीह बि नथा सघूं। ही हिते इंसान था रहनि, पर हितां जी इंतिज़ामिया, ही आसिफ अली ज़रदारी जो शहर आहे। ही आसिफ अली ज़रदारी हितां जो MNA आहे। तारिक चौधरी जेको MP आहे, जेको 20 सालनि खां वठी हितां लापता थियल आहे। ही छा आहे भला? ही केरु आयो अथव पाणी कढण जे लाइ? किथां पाणी आयो? साईं केर बि न आयो आहे। असां ज़ुल्म आहे, असां नंढा बचा आहिनि, केॾो पाणी आहे, असांजा घर वर किरी पिया आहिनि, असांजा नंढा बचा, कुझु बि असांखे न मिलियो आहे। सॼो बिरोन वारो पाणी बि असांजे पासे ॾे मोकिलियो छॾियो अथनि, बिजली ग्रेड वारो पाणी बि असां ॾे मोकिले छॾियो अथनि। असांजी अपील आहे, असांखे कुझु बि न ॾिने, असांजो पाणी निकिरियो। वोट ॾींदा आहियो? जी सर, असां वोट ॾींदा आहियूं। इहे ॾींदा आहियूं हेॾे पंहिंजा मंगसीन हेॾे। कहिड़ी पार्टी जा आहिनि? पीपल्स पार्टी जा आहिनि साईं। बसि साईं कुझु बि न, असांखे न टेंट मिलिया आहिनि न की छा कयूं साईं। असां नंढा बचा आहिनि, रोड ते वेठा आहियूं, असांखे कुझु बि न मिलियो। नेठि कढूं न, नेठि विझूं न बचनि में, तव्हां सियारो त असां काॾे वञूं? ॻोठाणा ही तव्हां ॾिसंदो त हिनजी कहिड़ी हालत आहे। हिते ॿियो हितां जो मौजूदु आहे शहरी, हुन खां पुछंदासीं त पोइ ही पाणी तव्हां वटि गॾु कयो अथनि त हिनखे छो नथा ॿाहिरि कढनि? साईं असल में छा आहे जो जीअं बरसातूं पिया आहिनि, असां हिकु हिकु वटि इंतिज़ामिया जे हिकु हिकु अमलदार वटि भॼी भॼी बीठा आहियूं, को बि दाद रसी कोन थो थिए। हेॾां शुरूआत में चयो बाबा गिरड जो पाणी कढूं था, अॻिते असां नालो ठाहियूं था, नालो बि ठाहियूं, उहो गिरड वारो पाणी बि असां वारे कॉलोनी में। हेॾां फ़क़ीर खुई खां जेको पाणी अचे थो उहो बि मोरियूं खुलिया पिया आहिनि, उहे बि बंदि नथा कनि। बासर जेके आहिनि ज़ोर ज़बरदस्ती उहे मोरियूं खोलाए चवनि था त ही तव्हांजो इलाइक़ो भला पाकिस्तान में इंडिया में? न सर, ही असांजो इलाइक़ो इंडिया में आहे, पर सॼे शहर जो गंद पाणी हिननि सोचियो आहे त हिनखे डिस्पोज़ल ठाहियूं। ही असांजो इलाइक़ो हिननि डिस्पोज़ल ठाहियो आहे। चारई तरफ़ शहर खां पाणी कढी असांजे हिते असां वटि हिते जमा था कनि। बाक़ी असां वटि हितां को बि क्रासिंग कोन्हे। वठण ईंदा? वोट सर वठण आया आहिनि, पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं, वर्कर आहियूं, पर को बि हींअर ॿुधण लाइ तयारु कोन्हे। उन खां बावजूदि हिते तक़रीबन 600 घर जेके हुया लॾ पलाण करे विया। 600 घर। अब छा सूरत हाल आहे भला? हिते पाणी छो नथा कढनि? साईं हिते पाणी कढण जे लाइ हिननि खे को बि माना मथे ते जूअं ई कोन थी चुरे। असां दाऊं करे करे बीठा आहियूं तक़रीबन। असल में छा आहे जो हिननि खे खीमा बस्ती अॾणी,
हिते जे पाणी न छॾंदा न त रोडनि ते माण्हू अचनि ई कोन था, ही ॾिसनि ई कोन था, दुनिया न ॾिसे हा। ही गरीब दरपदर थियनि, हीअ कहिड़ी बरसाति आहे जंहिंमें वॾेरो हिकिड़ो बि कोन ॿुॾो आहे, सभु गरीब ॿुॾा साईं असल में ई ॿोड़ायो वियो आहे, हिते को बारिश थोरी आई आहे। हेॾां पाणी फ़क़ीर कुइयो छॾियो वियो आहे, शहर जो सॼो पाणी हिते छॾियो वियो आहे। भाऊजीअ चयो डिस्पोज़ल कयो वियो आहे। पीपल्स पार्टी मां वर्कर आहियां ऐं पुराणो वर्कर आहियां, पर असांजी का बि दाद रसी न थी थिए। असांजा घर ॿुॾी आहे न, असां सभु दरपदर आहियूं, किराए जा जॻह कोन था मिलनि। हिन में वॾा मच्छर आहिनि, डेंगी अची विया आहिनि, बीमारी वधी वई आहे, ॿार डायरिया थी विया ॿारनि खे। पर को असांखां हितां 1 किलोमीटर परे आहे ज़रदारी हाउस, सॼो ॾींहुं साहब वॾा हितां अचनि वञनि था, पर उन्हनि खे थी सघे ई नज़र न ईंदो हुजे। इन जे करे असां पुरज़ोर अपील था कयूं त असांजी दाद रसी कनि ऐं पाणी कढी ॾियनि। असांजे राशन वाशन कुझु बि न खपे। वरी 5000 जो राशन ॾींदासीं वरी। साईं असां राशन तोबा कई, हे साईं लखनि जूं जॻहियूं आहिनि। साईं अलाए केतिरा चकर नंढड़ा ऐं असां 81 वठी वोट असां हिननि जा साईं पंहिंजो पीपल्स पार्टी खे। हिन असांखे साईं हे 2 दफ़ा ॿुड़ियो वियो आहे, 2010 में बि ॿुड़ियो वियो आहे, वरी हाणे बि ॿुड़ियो वियो आहे। जेको फसलनि जा ॿनियुनि जा पाणी हासकारी सिमनलाल ऐं कट ॾे असांजी सॼी कॉलोनी 600 घर असांजी तबाह थी वई आहे। के वीचारा किथे वेठा आहिनि, के किथे उसन में सड़ी विया आहिनि। वॾेरनि जे उहे रहनि था, उहे बि उन्हनि जा माण्हू आहिनि। हा, जेके वॾेरा आहिनि न ख़ासि ख़ासि उहे बि उन्हनि जा माण्हू आहिनि, जेके वोट वठी आया हाणे त असां सलाम वालेकुम कोन था कनि, ॼणो आवाम गरीब वठण ईंदा। बसि पोइ हाणे साईं उहो त वरी असांजे अंदर में दिलि में आहे। वरी न साईं कटे मां पूरी कोन पवंदी हिते साईं। हिते हाणे लखे रुपया छा सूरत हाल आहे भला? ही पाणी किथां खां आयो आहे, छो नथो निकिरे? साईं पाणी हिकिड़ो बरसाति जो एतिरो पाणी बरसाति जो कोन हो, पर हाणे असांखे जेको आहे हिते हुकुमराननि बोलियो आहे, DC आहे हिते असां वटि। MP खे कॾहिं ॾिठो तारक चौधरी? साईं MP असां जीअं ॾिठो ई कोन्हे। MP जे पासे में असीं कमकार कंदा आहियूं, पर MP खे त ॾिठो ई कोन्हे। अलाए जहिड़ो आहे, अलाए मरी वियो, अलाए किथे आहे। हिते ते माण्हू रहनि था, पर हिते असांखे गरीब माण्हू रहंदा हूंदा, हिन रुपयो करे ही जॻहियूं वठी। उहो उन्हनि खे एहसास, उहो उन्हनि खे एहसास। सर सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। पोज़ीशन सभु मिसकिन माण्हू आहिनि हिते, सभु ग़रीब मज़दूर तबिको आहे। सॼो पाणी छितियुनि ते अची वियो आहे। फ़क़ीर खुईअ खां पाणी असांजे हले थो सर, पहिरें ॾींहं खां वठी। हुन ते को फ़र्क़ु न पियो। चए थो मूंखे तव्हांजे वोट जी ज़रूरत आहे छा? हुन लफ़्ज़ ई आहिनि, को तवजह न आहे। अलाह खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। पंहिंजी वस्तु कयो अथऊं, कोशिशि कई अथऊं, भॼी थकिजी पिया आहियूं, धरणा आया अथऊं। केरु न अचे थो, केरु ऑफिसर अचण लाइ बि तयारु न आहे। हिकिड़ो SHO अचे थो, चए थो सुभाणे पाणी कढंदा। इहो साईं वॾो ज़ुल्म आहे। लठियूं त कोन थो हणे न SHO? लठियूं कोन थो हणे शायदि, लठियूं बाक़ी साईं हाणे इंशाअल्लाह ताला जेको आहे जेको हुकुमरान कयो आहे नवाब शाह जी आवाम सां, उहो अलाह ॾिसे थो। बाक़ी 2023 में जेका इलेक्शन थींदी, इन्हनि जो तव्हां ज़वाल ॾिसिजो, इनशाअल्लाह हिननि जो ज़वाल थींदो। ऐं हिन मज़लूमनि ॿुधो न, हिननि मज़लूमनि जी ॾिसो तव्हां, मज़लूमनि जी आहे न, नंढा नंढा बच्चा। मां जिथे किथे वियो आहियां, सॼे ज़िले में वियो आहियां, हिकिड़ो वॾेरो न ॿुॾो आहे। ही गरीब छो ॿुॾा? साईं चवां थो केरु बि नथो ॿुधे न, गरीब केरु बि नथो ॿुधे। अफ़सोस। ऐं सभु असां सिंधी जेका आहियूं न, सभु रोडनि ते आहियूं। तव्हां पंजाबी का माई ॾेखारियो रोडनि ते, पठाणो ॾेखारियो, मुहाजर ॾेखारियो। असां सिंधी साईं पंहिंजो पाण खे छा चऊं, असां में सम्झो गैरत न आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां वरी ॿी कॉलोनी जेकी जुनेद कॉलोनी काजरी फार्म फ़क़ीर जी खुई ॻोठ में मौजूदु आहियूं। हिते बि जेके तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसंदो त हीउ जेको पाणी आहे, जुनेद कॉलोनी, मॉडल टाउन, ताज कॉलोनी समेत जेके ॿिया इलाइक़ा आहिनि, उहे मुकमिल तौर ते पाणी हेठि आहिनि। पाणी हिन बीठे खे बि 20-22 ॾींहं थी विया आहिनि, पर उनजे बावजूदि बि तव्हांजी इंतिज़ामिया हिननि कॉलोनियुनि खे ख़ुदि ॿोड़ाए हाणे ग़ाइबु थी वई आहे। हुननि खे जीअं पंहिंजे ऑफिसुनि बंगलनि जो ऐं फसलनि जो पाणी जेको कढणो उहो कढी आहे, पर हिते जा ग़रीब माण्हू आहिनि। जेकॾहिं एहतिजाज था कनि त उते हुन ते दहशतगर्दी जूं FIR दाख़िल थियनि थियूं। हुनखे पुलिस जे मार्फत हिसाब पियो वञे। हिन पाणीअ जो रंग अहिड़ो त ख़राबु थी वियो आहे जो हितां जा माण्हू सख़्तु परेशान आहिनि। हितां जा जेके सियासी कारकुन आहिनि उहे एहतिजाज करे थकिजी पिया आहिनि। हिन वक़्तु असांजा उतां जा ॻोठाणा मौजूदु आहिनि फ़क़ीर जे खुई आस पास जा। हीअ पाणीअ खे 25-22-23 ॾींहं थी विया आहिनि, निकिरे नथो। पाणी जो रंग तब्दील थी वियो आहे, बीमारियुनि जनम वरितो आहे। छो नथा पाणी कढनि? पाणी जेको आहे ज़िले इंतिज़ामिया जेको DC आहे या जेके ऑफिसरनि TMO खां वठी पाणी जी जेका नेकाली आहे, टुप जेको आहे उहो तवजह न पिया ॾियनि। ऐं पाणी जेको आहे माना अञा ताईं ॾिसो त माना केतिरो पाणी बीठो आहे ॻोठनि घरनि में अंदरि जेको आहे पाणी दाख़िल आहे। ऐं पाणी जो रंग मटिजी वियो आहे, पाणी बदबूदार थी वियो आहे, जंहिंमें अलाए केतिरियूं सारियूं बीमारियूं जेके आहिनि जनम वरितियूं
वठनि पियूं काफ़ी सारा डीसी जो भला को रोल अचे तो डीसी को किरदार डीसी जो तो डीसी त अलाए असां चऊं था गुज़रे किथां थो माना हीअ का जीअं माना मेन रोड आहे माना उतां नज़र नथो अचे हेॾो सारो जेको ॻोठ आहे तव्हां ॾिसो त माना हीअ जेके बीमारियूं से काफ़ी सारियूं असांजा 2-3 ॿार जेके नंढनि ॿारनि अस्पताल में दाख़िल आहिनि टियों ॾींहुं हिकिड़े असांजो ख़ान मोहम्मद मंगसी नाले सां जेको आहे हुनखे अलाए कहिड़ो जीत जेको आहे उहो कखे वियो आहे हुनजो पेर हेतिरो हेतिरो सुजी पियो आहे पर इंतिज़ामिया अलाए छो माना पाणी जी निकाली न पई कराए ऐं तव्हां ॾिसो त माना जेके बंगला खे फ़क़ीर बणाए पियो वञे त राशन ॾेई उनखे उहो सिंधी माण्हुनि खे हूअं ई माना हीअ सम्झी चुका आहिनि त बसि हिननि खे थोरो माना बसि रुगो अटो ॾींदासीं का दाल ॾींदासीं हीअ माना हीअ असांखे पिया नी ते बसि पिया पाउंड ॾींदा छो नथो पाणी निकिरे पानी से को भी चूंडियल नुमाइंदो अञा ताईं कोन पहुतो आहे न को माना गवर्नमेंट जो को ऑफिसर पहुतो आहे का बि माना हिते को बि सहूलियत माना न आहे जेके बि माण्हू आहिनि वीचारा ग़रीब रोडनि ते वेठा आहिनि जा को न टेंट आहे न तंबू आहे उस गर्मी में माना ईअं माण्हू वेठा आहिनि बेघर थियो वेठा आहिनि माना पाणी जो रंग बि तब्दील थी वियो आहे हिन में धप थी अचे बदबू थी अचे कीअं था माण्हू रहनि बसि माण्हू मजबूर आहिनि छा कनि माण्हू काॾे वञनि माण्हू बीमारियूं पैदा थी वियूं आहिनि पाणी जो रंग मटिजी वियो आहे माना अच वञा तकलीफ़ आहे को पुछण जे लाइ माना न आहे अञा ताईं असांजे को बि माना न ॾिठो आहे माना चूंडियल नुमाइंदो न ऑफिसर को बि माना ॾिसण में कोन आयो आहे पाणी त ई बंगला जेके वॾा वॾा बंगला आहिनि उन्हनि जो कढनि पिया बाक़ी ग़रीब माण्हू जेके आहिनि उहे माना रोडनि ते पिया आहिनि के वीचारा पाणी में पिया आहिनि टेंट वेंट वग़ैरह न आहिनि उहे बसि उते ई पिया आहिनि जी नाज़रीन अॼु असां जेके नवाबशाह शहर जा जेके गंजगान आबादियूं आहिनि या गतियल आबादी जिते ग़रीब ऐं मिसकीन माण्हू रहनि था उहो मुज़मिल टाउन हुजे उहो जुनेद कॉलोनी हुजे फ़क़ीर जी खुई हुजे ताज कॉलोनी हुजे हकानी टाउन हुजे या जेके गेट स्टेशन जे आसपास वारा इलाइक़ा आहिनि उहे मुकमिल तौर ते पाणी हेठि अची विया आहिनि ऐं पाणी हिन बीठल खे बि जेको 23-24 ॾींहं थी विया आहिनि पर हितां जी इंतिज़ामिया पंहिंजे ऑफिसुनि बंगलनि ऐं फसलनि जो पाणी कढी हाणे ख़ामोश बणिजी वई आहे हीअ जेके माण्हू आहिनि उहे दरपदर आहिनि उहे ग़रीब ऐं मिसकीन ऐं पोरियत माण्हू आहिनि हिन जो चवणु आहे त असां DC या चूंडियल नुमाइंदा या MP MNA या चेयरमैन असां ॾिठा ई न आहिनि हिन जो चवणु आहे त सिंधी क़ौम खे फ़क़ीर बणायो वञे त उहे हिकिड़े अटे जे किलो जे पुठियां हुजनि उहे गेह जे थेली जे पुठियां हुजनि पर हिन खे मुस्तक़िल तौर ते हीउ पाणी निकाल नथो कयो ख़तरनाक बीमारियुनि जनम वरितो आहे हिते असांखे सरकार नज़र नथी अचे हिते असांखे रियासत नज़र नथी अचे हिते असांखे चूंडियल नुमाइंदा नज़र था अचनि माण्हू दरपदर आहिनि बेयारो मददगार आहिनि हिननि खे पिटू पारा था ॾियनि पर उनजे बावजूदि बि हीउ पाणी नथा कनि असां सिंध TV गुज़िरियल 1 महीने खां वठी मुसलसिल कवरेज कयूं था हिन इलाइक़नि खे ॾेखारियूं था माण्हुनि जो दर्द जेको आहे सो ॿुधायूं था पर इक़्तिदार में वेठल जेके माण्हू शायदि नशे में धुत आहिनि या हुनजो जेको ज़मीर नथो जागे त इहा सूरत हाल आहे नवाबशाह शहर जे कंहिं बि कॉलोनी मां अञा ताईं पाणी न निकाल थियो आहे पाणी बदबूदार ऐं गंदो थियण जे करे ख़तरनाक बीमारियुनि जनम वरितो आहे अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि इजाज़त लाइ निकिरो